डील कंदियूं, ठीकु आहे। उन खां पोइ आहे मोटर सेल्स। ऐं मोटर सेल्स छा आहिनि, इहे लाइक असांजे आई बॉल थी वई, हियरिंग थी वई, ठीकु आहे। ये लिखी छॾियूं था हिते 5 सेंसिस। ऐं मोटर न्यूरॉन में जेको असांजो आई बॉल थी थो वञे, ठीकु आहे न, लेट सपोज असां हियरिंग असां शइ ॿुधूं था, ठीकु आहे, इहे असांजे मोटर सेल्स में अचनि थियूं। मतिलबु 5 सेंसिस खां हटी करे ॿिया जेके बि सेंसिस अचनि था, पंहिंजी ॿी जेके बि शयूं अचनि थियूं, उहे मोटर सेल्स में अचनि थियूं, ठीकु आहे। हाणे इन्हनि जे अंदरि देयर आर नर्व्स पेयर डेट हैव बोथ सेंसरी एंड मोटर सेल्स। हाणे कुझु अहिड़ा बि पेयर्स हूंदा आहिनि नर्व जा जंहिंजे अंदरि ॿई हूंदा आहिनि, ठीकु आहे, सेंसरी बि हूंदियूं आहिनि ऐं मोटर सेल्स बि हूंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं इहे ई टेस्ट में या ॿियनि जेके एस्पेक्ट हूंदियूं आहिनि असां सॉल्विंग कंदा आहियूं, ठीकु आहे, उन्हनि में इहे अमल दख़ल कंदियूं। हाणे पेरिफेरल नर्व सिस्टम खे ईअं सम्झो इहो कंसिस्ट करे थो या इहो मुश्तमिल आहे 12 पेयर्स ऑफ कार्डियल नर्व्स एंड 31 पेयर्स ऑफ स्पाइनल नर्व्स, ठीकु आहे। हाणे इन मां नर्व्स मां कुझु अहिड़ा पेयर्स आहिनि जेके सिर्फ़ु असांजे सेंसरी सेल्स सां जेको आहे सो ताउन कंदा आहिनि या उनखे डील कंदा आहिनि। ऐं कुझु जंहिंमें सेंसरी सेल्स में असांजा जेके सेंसिस आहिनि, 5 सेंसिस आहिनि, उहे अचनि था, ठीकु आहे। उन खां पोइ कुझु अहिड़ा आहिनि जेके एक्सक्लूसिवली मोटर सेल्स आहिनि, ठीकु आहे, जीअं असांजो आई बॉल थी वियो, हियरिंग थी वियो, अहिड़नि क़िस्मनि जी शयुनि सां उहे डील था कनि। उन्हनि में कुझु अहिड़ा बि नर्व्स पेयर्स आहिनि जेके बोथ सेंसरी ऐं मोटर सेल ॿिन्हिनि खे गॾिजी करे डील था कनि, ठीकु आहे। इन में 3 शयूं थी वियूं, हिकु थी विया सेंसरी सेल्स, ठीकु आहे, ॿिया थी विया मोटर सेल्स, टियां थी विया सेंसरी एंड मोटर सेल्स, ठीकु आहे। उहे छा था कनि त असांजी जीअं टेस्ट थी वई या असांजी जेकी सॉल्विंग थिए थी, अहिड़नि एस्पेक्ट खे जेको आहे सो उहे डील था कनि, सही आहे। हाणे पाण हिकु हिकु करे हिन खे ॾिसंदासीं त सेंसरी नर्व्स कहिड़ा आहिनि या सेंसरी सेल्स कहिड़ा आहिनि, मोटर सेल्स छा था कनि। हाणे सेंसरी सेल्स जेके आहिनि उहे, सेंसरी सेल जो फंक्शन छा आहे, इहे कैरी कंदा मैसेज टू दी सेंट्रल नर्वस सिस्टम। त सेंसरी जेके सेल्स आहिनि इहे असांजे जॾहिं बि का सेंस का असां का शइ सिंघूं था, ठीकु आहे, या स्मेल असांखे कंहिं शइ या का शइ टेस्ट कयूं था, त उन जी जेको आहे सो इहा सेंस खे खणी वञनि था किथे, सेंट्रल नर्व सिस्टम खे, उहो मैसेज खणी वञनि था। पोइ उहो दिमाग़ ई तइ कंदो आहे त तव्हां अगरि शइ चखो था उहा मिठी आहे, फिकी आहे, कौड़ी आहे, चेरी आहे, ठीकु आहे, एसिडिक आहे, जहिड़े बि क़िस्म जी आहे, उहो सेंसरी सेल छा थो करे त उहो मैसेज खणी थो वञे सिधो सेंट्रल नर्व सिस्टम ॾे। सेंट्रल नर्व सिस्टम ई वरी उनखे डिफाइन करे थो इहा शइ कहिड़ी आहे, ठीकु आहे। त सेंसरी सेल जो हिकिड़ो ई फंक्शन आहे त इहो कैरी कंदा आहिनि मैसेज टू CNS। CNS मतिलबु सेंट्रल नर्व सिस्टम, ठीकु आहे। हाणे मोटर सेल जो कहिड़ो फंक्शन आहे, हाणे मोटर सेल जेके आहिनि इहे कैरी कंदा आहिनि सिग्नल फ्रॉम सेंट्रल नर्व सिस्टम टू दी इंटरनल ऑर्गन्स, मसल्स, ग्लैंड्स या पेरीफेरी में जेके बि शयूं अचनि थियूं या आउटर एज ऑफ द बॉडी, मतिलबु बॉडी जे मुख़्तलिफ़ ऑर्गन्स खे जेको मैसेज वेंदो आहे उहो मोटर सेल जे थ्रू वेंदो आहे, ठीकु आहे। इहा ॻाल्हि सम्झ अचे थी, त उहो जेको सेंसरी सेल आहे उहो कैरी कंदो आहे मैसेज टू दी सेंट्रल नर्व सिस्टम, मतिलबु खणी वेंदो आहे मैसेज सिधो दिमाग़ जी तरफ़, ठीकु आहे। मोटर सेल जेको आहे उहो कैरी कंदो आहे सिग्नल फ्रॉम सेंट्रल नर्व सिस्टम टू दी इंटरनल ऑर्गन्स। PNS। हाणे पेरीफेरल नर्व सिस्टम सम्झी वञो, जेके इंटरनल ऑर्गन्स हूंदा आहिनि तव्हांजा जेके मसल्स आहिनि, ठीकु आहे, हिन में ठीकु आहे, तव्हांजे मसल्स आहिनि, इंटरनल ऑर्गन्स आहिनि, ग्लैंड्स आहिनि या पेरीफेरी या आउटर एज में ऑफ द बॉडी में जेके बि शयूं आहिनि उन ॾे इहो मैसेज खणी वेंदा आहिनि। हिननि जेको सेंसरी नर्व्स आहिनि या सेंसरी सेल्स आहिनि जो फंक्शन आहे त CNS जी तरफ़ सिग्नल खे खणी वञणु, मैसेज खे खणी वञणु। मोटर सेल जो कहिड़ो कमु आहे त दिमाग़ खां जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि ॾे मैसेज खे खणी वञणु। इहो यादि करे छॾियो, इम्पोर्टेंट MCQ आहे, ठीकु आहे। हाणे जेके ये ॿई टाइप ऑफ सेल्स आहिनि इहे टुगेदर थी करे स्पाइनल कॉर्ड ठाहींदा आहिनि, ठीकु आहे। पर इन्हनि में सेपरेट बि एरियाज़ हूंदा आहिनि, ठीकु आहे। जीअं त हिन में पोस्चर सेंसरी रूट्स हूंदा आहिनि, ठीकु आहे, जंहिंखे तव्हां इंटीरियर सेंसरी रूट बि चओ था। उन मां कॾहिं बि MCQ इहो नथो निकिरे, पर इहो सिर्फ़ु तव्हांखे हिकु ॿुधाइण जे हद ताईं हुयो, ठीकु आहे। हाणे मोटर सेल्स जेके आहिनि इहे फर्दर डिवाइड थियनि था सोमेटिक एंड ऑटोमेटिक्स में।
सोमेटिक एंड ऑटोमेटिक में, ठीकु आहे। हाणे सोमेटिक कहिड़ा आहिनि? सोमेटिक आर ऑटोनॉमिक। हाणे सोमेटिक इन में उहे शयूं अचनि थियूं। हाणे सोमेटिक जेके नर्व सेल्स आहिनि इहे छा था कनि, इहे कैरी कनि था मैसेज फ्रॉम द आउटर एरिया ऑफ द बॉडी, ठीकु आहे, टू दी सेंसिस, ठीकु आहे। त इहे छा था कनि, सोमेटिक नर्व सिस्टम इहे कैरी कनि था मैसेज खे जेके बि आउटर एरियाज़ ऑफ द बॉडी आहिनि, ठीकु आहे, उन सां गॾु सेंसिस खां गॾु उनखे कैरी कनि था उन मैसेज खे, ठीकु आहे। हाणे इहो हिकिड़ो सम्झो जो ईअं पास वे आहे या पैसेज वे आहे जेको आहे सो सेंसिस इन जे थ्रू कैरी करे वञी करे सेंट्रल नर्व सिस्टम खे ॾींदो आहे, ठीकु आहे। इन खे पाण सोमेटिक नर्व सिस्टम चऊं था, सही आहे, अचे थी ॻाल्हि सिस्टम। उन खां पोइ जेको ऑटोमेटिक सेल्स आहिनि, ठीकु आहे, इहे जेके आहिनि इहे कंपेयर्ड हूंदा आहिनि, इहे सिंपल हूंदा आहिनि, ठीकु आहे, सिंपल कंपेयर टू दी ऑटोमेटिक सेल्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। इनखे तव्हां ईअं सम्झो त ऑटोमेटिक जेके नर्व सेल्स आहिनि इहे डिवाइडेड हूंदा आहिनि 3 सेपरेट पार्ट में। इनखे पाण फर्दर खणी था अचूं वन पेपर जे हवाले सां, उहो तव्हांखे इहा शइ ॾुखी थी वेंदी ॾाढी, छो त ॾाढी डीप शइ आहे। हाणे जेके ऑटोमेटिक नर्व सेल्स आहिनि इहे डिवाइडेड हूंदा आहिनि फर्दर 3 टाइप्स में, ठीकु आहे, जंहिंखे पाण पैरासिम्पैथेटिक बि चवंदा आहियूं, ठीकु आहे, सिम्पैथेटिक बि चवंदा आहियूं या इंटरैक्ट डिवीजन बि पाण चवंदा आहियूं, ठीकु आहे। मोटर न्यूरॉन जा 2 टाइप्स आहिनि, सोमेटिक एंड ऑटोनॉमिक सेल्स, ठीकु आहे। ऑटोनॉमिक सेल्स जेको आहे सोमेटिक सेल्स छा कंदो आहे, जेके आउटर एनवायरमेंट आहे बॉडी जो, आउटर एरिया बॉडी आहे, उन खां जेको मैसेज सेंसिस सां गॾु खणी वेंदो आहे सेंट्रल नर्व सिस्टम जे थ्रू, ठीकु आहे। जेको ऑटोमेटिक सेल्स आहिनि इहे फर्दर डिवाइड आहिनि सेपरेट 3 डिवीजन में, ठीकु आहे, जंहिं पाण पैरासिम्पैथेटिक चऊं था। पैरासिम्पैथेटिक डिवीजन, ठीकु आहे। नंबर 2 हिकिड़ी हिन में पैरासिम्पैथेटिक डिवीजन हूंदी आहे, ठीकु आहे। उन खां पोइ नंबर 2 हिन में सिम्पैथेटिक डिवीजन हूंदी आहे, ठीकु आहे। उन खां पोइ नंबर 3 जेकी हूंदी आहे उहा हूंदी आहे इंटरैक्ट डिवीजन। हाणे इन में पैरासिम्पैथेटिक डिवीजन जो कहिड़ो कमु हूंदो आहे त इहे बॉडी जा जेके फंक्शन्स आहिनि या इहे सम्झो त इहे कंट्रोल कंदी आहे वेरियस फंक्शन्स ऑफ दी बॉडी, जंहिंमें असांजी हार्ट बीट अचे थी, ठीकु आहे, हार्ट रेट खे, ठीकु आहे, असांजी हार्ट रेट जेको आहे उनखे या जेके असांजी पीपल आहे जेको अखि जे अंदरि आहे उनजी जेकी कंस्ट्रक्टिंग थींदी आहे, घटि थींदी आहे, वधि थींदी आहे, जॾहिं बि असां सिज जी तरफ़ ॾिसंदा आहियूं उहो घटिजी वेंदी आहे, उनखे उहा करे थो। या असांजो जेको बाल ग्लैंडर आहे, ठीकु आहे, जंहिं में वञी करे खाधो जेको आहे सो जेको असां मानी खाऊं था या मील वठूं था उहो वञी करे डाइजेस्ट थींदो आहे, ठीकु आहे, उनखे जेको आहे सो कॉन्ट्रैक्ट करण में या वाइड करण में इन जो फंक्शन हूंदो आहे, सही आहे। उन खां पोइ जेको आहे सो सिम्पैथेटिक जेकी डिवीजन आहे, ठीकु आहे, इन जो अपोज़िट इफेक्ट हूंदो आहे, ठीकु आहे। इहा छा थी करे सेम आर्गन में हूंदी आहे जंहिंमें सिम्पैथेटिक पैरासिम्पैथेटिक नर्व्स शामिलु हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। इहो छा थी करे, इहा इंक्रीज़ करे थी बॉडी जे फंक्शन खे, ठीकु आहे, फर्दर इंक्रीज़ करे थी। पैरासिम्पैथेटिक जेकी डिवीजन में फंक्शन उनखे फर्दर इंक्रीज़ करे थी। इंटरैक्ट डिवीजन जेकी आहे सो इन जो फंक्शन सां इहो गैस्ट्रो इंटेस्टिशनल सां आहे, ठीकु आहे। त असांजे जेके बि जिस्म जे अंदरि पैंक्रियाज़ आहिनि या गाल ब्लैंडर आहे उनजी फंक्शनिंग करे थी। ठीकु आहे, त जेकी बि असां जिस्म जे अंदरि पैंक्रियाज़ आहिनि या जेका गाल ब्लैंडर आहे, ठीकु आहे, या जेको बि डाइजेस्टिव सिस्टम आहे गैस्ट्रो वारो, उन सां जेको आहे सो एंटरैक्ट डिवीजन डील करे थी, ठीकु आहे। इहा रिलैक्स कंदी आहे ब्लैडर खे, ठीकु आहे, डायलेट करे थी, पीपल खे बि डायलेट करे थी, इन जो इहो बि सिस्टम आहे, ठीकु आहे। त हीअ जेके आहिनि इहे 3 मुख़्तलिफ़ पार्ट्स आहिनि छांजा, ऑटोनॉमिक सेल जा। हाणे हिनखे पाण थोरी रिवीजन कयूं था त जीअं तव्हांखे इहे शइ क्लियर थी वञे।
हाणे स्पाइनल कॉर्ड छा आहे त बाबा इहे नर्व टिश्यू थींदा आहिनि, जी लेंथ थींदी आहे 18 इंच जी, ठीकु आहे। इहे जेको आहे सो ब्रेन जे लोअर पार्ट खां सिधो वञी करे स्पाइन ताईं हूंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ जेके इन जे अंदरि जेको आहे सेरिब्रल स्पाइनल फ्लूइड हूंदो आहे, जेको उनखे रिलैक्स रखण लाइ या उनखे प्रोटेक्ट करण लाइ आउटर इंजरी खां, ठीकु आहे, उनखे उनजे लाइ उनजे अंदरि हूंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ इन जा 31 पेयर हूंदा आहिनि स्पाइनल नर्व जा, ठीकु आहे, जेके वर्टिब्रल सिस्टम जे थ्रू रन कनि था। उन खां पोइ पाण पढ़ियोसीं त पेरिफेरल नर्व सिस्टम छा आहे। हाणे पेरिफेरल नर्व सिस्टम जेको आहे सो देयर आर 2 नर्व सिस्टम इन अवर बॉडी, असां पढ़ियोसीं। नंबर 1 CNS, नंबर 2 PNS, ठीकु आहे। CNS पाण पढ़ी आयासीं पोइ। PNS जेको आहे सो 12 पेयर ऑफ कार्नियल नर्व्स हूंदा आहिनि हिन में, ऐं 31 पेयर ऑफ स्पाइनल नर्व्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। इन जे अंदरि 5 जेके इन जे अंदरि जेकी सेंसरी नर्व्स ऐं सेंसरी सेल्स हूंदा आहिनि, उहे असांजे 5 सेंसिस सां डील कंदा आहिनि, जो कमु कहिड़ो आहे, कैरी कंदा आहिनि मैसेज टू CNS, ठीकु आहे। मोटर सेल जो कहिड़ो कमु आहे, इहे CNS खां कैरी कंदा आहिनि मैसेज खे मुख़्तलिफ़ ऑर्गन ऑफ दी बॉडी, ठीकु आहे। इन में इहे शइ यादि रखण वारी आहे। उन खां पोइ पाण पढ़ियोसीं त जेको आहे सोमेटिक नर्व सिस्टम, ठीकु आहे, ऐं ऑटोनॉमिक नर्व सिस्टम। सोमेटिक नर्व सिस्टम जो कहिड़ो कमु आहे, उहो पाण पढ़ी आयासीं त बाबा इहो छा थो करे सॉरी, सोमेटिक नर्व सिस्टम जेको आहे सो इहो नर्व जेके सेल्स हूंदा आहिनि उन जो मैसेज कैरी कंदो आहे विथ सेंसिस सां गॾु, ठीकु आहे। ऑटोनॉमिक सेल्स में फर्दर डिवीजन आहे 3 क़िस्म जी, पैरासिम्पैथेटिक आहे, सिम्पैथेटिक आहे, एंड एंटेरिक डिवीजन आहे, ठीकु आहे। पैरासिम्पैथेटिक डिवीजन जेको आहे, इहा छा में इन्वॉल्व हूंदी आहे, इहा स्लोइंग बॉडी फंक्शन कंदी आहे, ठीकु आहे, बिल्कुलु स्लो कंदी आहे बॉडी फंक्शन्स खे, ठीकु आहे। या जेको आहे सो जेको असांजी हार्ट रेट आहे उनखे कंट्रोल कंदी आहे। जॾहिं बि फ्लाइट एंड फाइट रेस्पॉन्स अचे थो, ठीकु आहे। लेट सपोज सिम्पैथेटिक सिस्टम में तव्हां किथे का झगड़ो थिए थो त उते हाणे फ्लाइट या फाइट रेस्पॉन्स हूंदो आहे, या त उते मुक़ाबिलो करिणो आहे या उतां निकिरणो आहे, ठीकु आहे। इहो सिम्पैथेटिक नर्व